या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह साईं शब्सलात की वॾी हिते जेको ॾाढो महिनत आहे जो हर महीने जो पाण छोड़ी सिंधी ऐं पदरी जी राति की नूरानी महफ़िल में थी वियूं था ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि फरमाना जेको महफ़िल में थी विहे थो उनजो अॼु दुनिया में बि मिलंदो आख़िरत में बि मिलंदो। पाण इन ई माण्हू जो टाइम में पासे निकिरी थो वञे फिल्मनि ते गाननि ते ऐं टीवियुनि ते पर अल्लाह जे घर में ऐं रब्बुल आलमीन बि चाहे थो अहिड़े माण्हू खे जेको मुंहिंजे घर में वेहनि था सवाल लिखां। मिसाल पाण रब्बुल आलमीन पंहिंजे लाइ अहसान कया ऐं पाण उन्हनि नबी जा उम्मती आहियूं जंहिं ॼमंदे चयो ऐं मुंहिंजा रब मुंहिंजा उम्मती जे ॼमंदे पंहिंजे लाइ दुआऊं घुरियो पाण अल्हम्दुलिल्लाह बड़े सोने नबी जा उम्मती आहियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे माई आई चई अल्लाह जा नबी दुआ कर त मुंहिंजे पुट जी ॼमाइण वॾी थी त मूसा अलैहिस्सलाम पुछियो तुंहिंजे पुट जी ॼमाइण केतिरी आहे चई हिकिड़े जी 1200 साल आहे ॿिए जी 1500 साल आहे केॾी 1000 साल आहे चई मां तुंहिंजे पुट जी एॾी ॼमाइण 1000 साल 1500 साल पर जॾहिं आख़िरी नबी ईंदो उनजी उमिरि हूंदी उम्मतियुनि जी उमिरि हूंदी कंहिंजी 6 महीना कंहिंजी छिके 50 60 20 जे अंदरि सो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो शफीक जेको आहे नबी आहे ऐं पाण जो शुक्रगुज़ार पाण आहियूं उम्मती आहियूं। हिकु कुराड़ी मके जो ट्रेन में कुराड़ी हुई काफ़िराई हुई उनखे के चयो त नबी आयो आहे जेको मुसलमान करे पियो तो उनखे अहिड़ो जी डपु थियो नौज़ बिल्ला हू पंहिंजो सामान टपड़ सभु खणी ॿाहिरि अची बीठी त उहे मुल्क छॾे वञा मतिलबु मूंखे मुसलमान न करे विझे सामान ॿाहिरि अची हुई जेको माण्हू अचे ते ऐं ॾियां थी मज़दूरी मुंहिंजो सामान खणी मूंखे किथे झंग में वठी हलो त उनजो केरु न खणे उतां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मटिया त उनजे पूरी जो सामान ॾिठो त अमां जी आऊं आहियां मज़दूर तुंहिंजो खणा थो सामान चई भले खण जॾहिं सामान खणी थई रवानी जॾहिं मंज़िल ते पुगी त चवंदी हली पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि इलाही कुझु चवंदी हली त जॾहिं आख़िर ते पुगी हुजे तॾहिं हुन कोड़ी पुछियो त तूं केरु आहीं चई जंहिंजे लाइ तूं चवंदी अची भलो भलो उहो ई नबी आहियां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन काफ़िरनि खे चयो ला इलाहा इल्लल्लाह तुंहिंजो नबी सां किथां लॻे पाण अल्लाह जा शुक्रगुज़ार आहियूं रब जा पाण ते एहसान आहिनि ऐं तव्हांखे आख़िरत जे हवाले सां वरी नंढो गज़ल आहे ॿुधायां थो अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे जवाब ॾिनो जागी यार जीरे करता कमाई जागी यार जीरे करता कमाई कंदे की कबर में जिथे आहे उदाई जागी यार जीरे पहिरी माग मंगल ओ कबर आहे सारी सजे सत जाए सेवा तुम्हारी वेठे की विसारे ओ बिंदा हुजई खुदारी बुधे की न मोड़ा तो कबर जी कराई जागी यार जीरे करता कमाई कंदे की कबर में जिथे आए उदाई जागी यार जीरे जिनल कबर जावाब ओ खुदा सही किए सघंदे
मंदा मोद मलकल उते जवाब छा ॾींदे हकल सां हिकिड़ी ओ बंदा तकी पियो कंदे अखियुनि जिन जी में आहे तिखी जात जारी जागियारो जीरे करता कमाई कंदे की कबर में जिथे आओ उदाई जागियारो जीरे वरी शायर लंद वाचो जे निमाज़ पढ़ियो सुठा कम सुठी पेपर में अची वेठा तो उनजा ॾेरा पार थी विया शायर जो जिन जवाब के जल्दी ओ मिली ते के माफी कंदो ते जी कादर कदर सा खुशादी नई तेल गावर खुली दो खुलासी तलब सात बार करी जे पुजारी जागियार जीरे कर्म का कमाई कंदे की कबर में जिथे आओ उदाई जागियार जीरे सजो तो के साल पुकारे तुम्हारा मिलो मीर मदनी ओखी में इदारा लहो हिंद कमीने जिसकी सफारा असल खाई तो गोलो गदारू जागियार जीरे करता कमाई कदे की कबर में जितो आओ उदाई जागियार जीरे करता कमाई कदे की कबर में जितो आओ उदाई जागियार जीरे सुभान अल्लाह।